यानी चुका है अग्रेसन के तोहफे में नहीं। सिंध पुरानी आए 50,000 साल का वही पुरानी आए तवाजो पाकिस्तान जुमो जुमो 8 ॾींहं ये तू आयो शहीद बशीर खान कुरैशी लफ्ज़ चया त मुखे पीर छड़िया मुखे मीर छड़िया। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाल आखिरा खुश हो तबियत सही तो उम्मीद कयां सब ठीक हूंदा खैरन ना हूंदा तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल तव्हां सभिनी सिंधी भाइरनि खे सिंध सां मोहबत रखण वारनि खे कल्चर डे मुबारक। जीअं त न मूंखे अजरकार ने टोपी आहिनि जो रीज़न तव्हांखे मां ॿुधायां थो। सुबुह साण किनियूं किनियूं शिकिलूं ॾिसंदासीं त ईअं थींदो न हे ॾिसो भाॻी सो वॾो निकिरण जो मूड हो हेॾे होॾे पर नथा निकिरी सघूं। हिन महिल हलंदासीं पाण कैंशाई तरफ़ केॾे वञूं न वञूं पंहिंजे यार जी हाज़िरी भराइणी आहे लाज़मी। शहीदी तरफ़ हलंदासीं यको न आहियूं विया होॾे बि यार दीदार न असां कयो आहे न तव्हांखे करायो आहे। हेॾां हे बाग़ी तला हे पंहिंजो सन जी रैली ते वेलो हाणे मोटियो आहे भाऊ रते ते रैली सलाह दी हलो आ वेहो बागी रहो चलो चले ये मोहजो वतन मोहजो वतन मोहजो वतन सरिया खां मिठेरो। हलो भाईजान भाई तव्हां मिलूं था अॻियां पंजाबी बाजू जोको यानी चुका है अग्रेसन के तोहफे में नहीं दियूं असां उन गुलामन जा गुलाम आयूं दोस्तो। इन जे लाइ किताब पढ़ना पवंदा लतीफ़ साईं के पढ़नो पवंदो एक मुनज़म जदोजहद असां सभिनी खे गॾती पवंदो। जे वयस मरी रो जाए न तू तुरबत की तरफ जाए न तू गुल ताज़ा के रख जाए न तू कुल कलमा भी पढ़ जाए न तू ऐं सुरकी सॾ कजाए न तू सॾ कदे मां उथी पवंदुसि ऐं मैशर सम्झी जी पवंदुसि ऐं माण्हू मूंखे पीर सॾींदा ऐं पिया मूंखे पूॼींदा पर मूंखे हर पीर ऐं दादागीर सां नफ़रत आहे पर मूंखे हर पीर ऐं दादागीर सां नफ़रत आहे। अवां जूं महिरबानियूं। सिंधु ते थारो दरिया ते थारो अॼु धरती ख़ातिर अॼु वेटन ख़ातिर अॼु सिंधु ख़ातिर ऐं ही शाइरी चवंदुसि नंढड़ी जेकी पंजाब छावरा जे लाइ लॻी पई आहे। चए थो ॿुधो आहे त केनाल ठाहींदे तूं ॿुधो आहे त केनाल ठाहींदे तूं मुंहिंजी सिंधड़ीअ जो पाणी फॿाईंदे तूं अॼु ठाहिया आई डेम केनाल तो यादि रख सिर्फ़ो पंहिंजो विञाईंदे तूं तोखे जीअरो करे कोन छॾिबो हाणे तोखे जीअरो करे कोन छॾिबो हाणे जेसी आएसीं सिंधूअ में। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे मोज़िज़ दोस्त कामरेड शौकत चांडियो खे त अचे ऐं पंहिंजी तकरीर जा कुझु लफ़्ज़ चए। अचोत जंग जो टियूं हराम खोर शूम सां वॾो को इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां अॻिमो जो साथियो सिंधी क़ौम खे खपे इन जो दिफ़ा कयूं पंहिंजी जान बचायूं ऐं हिननि खे केनाल ठाहिण कॾहिं बि न ॾियूं। जेकॾहिं तव्हां मुतफ़िक़ आहियो इन ॻाल्हि ते त पोइ तव्हां नारे जो जवाबु ॾियो। डेम ठाहींदे केनाल ठाहींदे उन खां पोइ जेको बि हिते असां सां हथ चिरांद कई थी वञे कराची में 6000 एकड़ जेका ज़मीन आहे उहा शोधाउ जे नालनि ते ॾिनी थी वञे। हाणे उन्हनि शोधाउनि जो तालुको कराची सां कोन्हे उहो सिंध सां न आहे। अलाए किथां जा पंजाबी उन्हनि खे वरी जेको आहे समूर जे पासे में सिंध जी ज़मीन तोहफ़े में ॾिनी थी वञे। छा कोई सिंध जे लाइ मुआ आहिनि? तव्हां ॿुधायो सिंध लाइ मुआ आहिनि? पंहिंजा परचम मथे कयो ऐं हाणे पंहिंजे की ॿिए दोस्त पंहिंजे की ॿिए साथी कामरेड एजाज चांडियो खे गुज़ारिश कंदासीं त मख़सूस तरीक़े सां ॿ लफ़्ज़ चए।
जाग बेटाई घोट तोखे सिंधड़ी पई थड़ड़ा करे, जाग बेटाई घोट तोखे सिंधड़ी पई थड़ड़ा करे, मरण पयूं मारवियूं काबू आहिनि कोट, अचित तुंहिंजी ओट असीं ॾाढनि खे बि ॾारे विझूं। जीअं त दोस्तो ही सिंधी कल्चर डे ऐं ही उहो ॾींहुं आहे असांजो जेको असां सिंधी ख़ासि मल्हाईंदा आहियूं। ईद खां वधीक ही सिंधी गीत ॾींहुं असां मल्हाईंदा आहियूं, छो जो साईं जेम्स हेल जा असां उहे ॾींगा ॿार आहियूं। ही ॻाढ़ो परचम उहो आहे दुश्मननि जी अखि में कंडो आहे, दुश्मननि जी अखि में कंडो आहे। छो त तव्हां ॾिसो था जेको बि सिंध जो नौजवान कामरेड को बि सिंधी ग़रीब जे लाइ आवाज़ उथारे थो उनखे उते मारे थो वञे। ही क़ौम परत, ही रियासत, ही जेका बि आहे दरदारी निज़ाम कंहिं बि असांजे कामरेड खे न छॾियो आहे, छो त ही तव्हांजी पाकिस्तान जुमो अठड़ी, ही तव्हांजी पाकिस्तान जुमो अठड़ी, ही असांजी सिंधी क़ौम ऐं सिंध 75 साल खां ज़िंदा आहे, 75 साल खां वधीक तारीख़ आहे, पुराणी आहे। ही 75 साल सिंध पुराणी आहे, 50,000 साल खां वॾी पुराणी आहे तव्हांजो पाकिस्तान जुमो अठड़ी। छो त हीअ असांजो कल्चर डे जीअं असां सिंधी मल्हाईंदा आहियूं हर साल, जीअं इन साल बि मल्हाईंदा आहियूं। जीअं सिंध बाबा वक्त मौजूद साथियों हाणे आहे पंहिंजे आख़िरी साथी रिज़वान ज़ंगेजो खे चवण गुज़ारिश कंदासीं त ये सिंध असां मां ऐं असीं सिंध मां आहियूं। हिन धरती हिन वसीलनि जी मालिकी करण असां क़ौम मथां फर्ज़ आहे। अगरि हिन वसीलनि जी हिन धरती जी मालिकी तव्हां असां न कंदासीं त छा क़बरुनि मां असांजा आबाद न उथी कंदा। हिन धरतीअ जी मालिकी असां क़ौम मथां फर्ज़ आहे। उथो तव्हां जॾहिं शहीद बशीर ख़ान जे मथां अज़ियतूं आयूं त शहीद बशीर ख़ान कुरैशी लफ़्ज़ चया त मूंखे पीर छॾे विया, मूंखे मीर छॾे विया। इहे वक़्त जा छोरा जिनजे आज़ाद ते आज़ादी जो नालो वञा थो। आज़ादी असांजो हक़ आहे। ही रियासत, ही कानून कहिड़ी बि कोशिशूं करे ऐं केॾा बि असांजा कूटर कए गाड़ी के तो भी है ना प्यारे।
सभी दोस्तों को मुबारक करवाया आज की रैली इतने समाइन अपना क्यों आज दोस्तों के गुजारिश आए इंशाल्लाह संगा जीअं त पाण हाणे वञूं था पिया शहीद ॾे पंहिंजे यार ॾे रैली मां थियासीं पर उहो मज़ो कोन आयो सची ॻाल्हि ई आहे चलो चले नंढो पुराणो थी वियो आहे अस्सलाम वालेकुम या लल को अस्सलाम वालेकुम ॾिसण वारी संगत खे गुज़ारिश कंदुमि त असांजे यार पहिरीं प्यारे भाइरनि जहिड़े दोस्त शहीद अफ़ज़ल लाइ दुआ मग़फ़िरत कनि ऐं हुनजे खून सां इंसाफ़ थिए या दुआ ज़रूरु कनि अल्लाह पाक असांजे यार खे जन्नत फिरदौस में अला खां अला मक़ाम अता कंदो अल्लाह के हवाले करें ज़िंदगी याद हो जगह ॾिठो कॾहिं इहो माण्हू असां सां गॾु हूंदो रैलियुनि में अॼु ॾिसो ख़ैर अल्लाह पाक असांजे यार जी मग़फ़िरत फरमाए उनजे खून सां इंसाफ़ थिए उनजा कातिल गिरफ़्तार थियनि उनखे सज़ा मिले पोइ बि असांजी दिलुनि खे थोरो घणो सुकून अचे त अचे बाक़ी हिते जॾहिं मां ईंदो आहियां हिकु त घणे टाइम खां पोइ आयो आहियां हिनमहिल वरी मूड ई मटिजी वेंदा आहिनि सफ़ा चलो चलो बूटो आ भलावा मूंखे कहिड़ी बहितरीन हो तो बेवफ़ा माना गुल ॾेई वरी कंडा सम्झो बेवफ़ा माण्हू उनजो मिसाल ॾेई बेवफ़ा इंसान जो सम्झी प्यार ॾेई पोइ वरी ईअं लत ई हिकिड़ी हमरा घुम तो साईं सीन थियल आहे माना न रवास में अॻ में ई मूड सही न आहे चलो चलो संगत हाणे असां तव्हांखे मिलाइण वारा आहियूं हिकिड़ी शख़्सियत सां किनी शख़्सियत सां आसिफ लेगारी जाना संगत बाबा चाल अल्हम्दुलिल्लाह गैर मौजूद आहे रैली में भाऊ रैली में हुयासीं तव्हां देरि करे आया अच्छा हा ईअं यार देरि थी वई रैली में असां हुयासीं असां सुठो टाइम गुलनि जी वर्खाप कई संगत जे मथां बहितर जसनी थी नौजवान तबिको जेको आहे हिनमहिल ई
यार परचम खणी निकिरे थो त कहिड़ो हिकिड़ी वॾी फतेह आई असां लाइ बेशक साईं नंढड़ा बचड़ा शहूर हिकिड़ो खणी निकिरनि था आहियूं उहो टोपियूं पाए अजरक पाए नंढड़ा बचड़ा 6 सालनि जा 8 सालनि जा माना ॾिसी दिलि बाग बाग थी थी वञे हा बिल्कुलु साईं सिधी ॻाल्हि आहे उनजी ॻाल्हि महत भाई साहिबु चयो शायदि चई उथो सिंध वारो उथो गेरनि जे साम्हूं उथो सिंध वारो उथो गेरनि जे साम्हूं त भाड़िया न पीअंदा दिलेरनि जे साम्हूं त्रिबाई ॿुधाए छॾियो दुश्मननि खे बुखारा गिदड़ थियनि था सभु शींहनि जे साम्हूं हौसला बुलंद न कंहिं वक़्तु अचिणो आहे हीअं रूल जी दवा ज़िंदगी जा हिसा आहिनि बेशक फ़र्क़ु नथो पए बाक़ी अलाह भलाई कंदो ते हौसला बुलंद आहिनि वग़ैरह इंशाल्लाह बुलंद रहंदा मरण दम ताईं अलाह अलाह वधजे लिगारी साहब जॾहिं भलाई कट्ठे में यादि कट्ठे ठीकु आहे संगत जीअं त पाण मौजूदु हूं वरी जोइब राज ते अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो हिन कंजर इंसान ई करे वियो आहे टाइम घणो थियो आहे ॾिस न ईअं टाइम घणो थियो आहे शैतान अंधा इबलीस 1:30 थी वियो आहे हाणे 1:30 हिननि खे छॾियां घर चां कट पियूं हिननि खे घर छॾियां वरी अचां रोज़ी ते मतिलबु 2 बजे चढ़ां मां अञा 2:30 बजे 62 थी वियो सफ़र भाऊ तव्हां पंहिंजे ख़्यालनि जा इज़हार करणु चाहींदा हो या न रिवो ई चाबी ॾियूं था तव्हांखे असां गिफ्ट में अहिड़ा बाग़ी समीर जेको सुबुह जो वेंदो बि न आहे अस्तगफिरुल्लाह दादा मुझे निंड में उथारे वेठी हूं छा अदा वो मवाली हो मवाली दो भाईजान 3 बजे रात जो सुम्हे तो माण्हू मोबाइल वगैरह हलाए ताणे उथण में 11 अदा ॿार न ॻाल्हायो छोकिरियुनि सां छो था ॻाल्हायो लाचार दो छोकिरियुनि सां यानी अस्तगफिरुल्लाह सभिनी खे कूड़ा आसरा मां तोसां शादी कंदमि तोसां 20 ॼणनि सां ॻाल्हाए थो सभिनी खे कूड़ा आसरा मां तोसां शादी कंदमि तोसां शादी कंदमि उहो दरिंदो शख़्स अथव न्याणियुनि जी ज़िंदगी तबाह करे असां अहिड़ी कॾहिं बि राड न हणंदासीं असां औरत जी इज़त करणु ॼाणियूं था अॼु ताणी माना चए थो जी अञा हिकिड़ी ॿ सेट थिए तो अस्तगफिरुल्लाह हा बाक़ी ॻाल्हि हूंदी आहे पाणी जो कट पिया चङो वात न हणंदो हा जानी उस्ताद 3 भड़वा कट भगवान लाइ विथ केक अस्तगफिरुल्लाह हा शर्म मगर तुमको आती विथ नहीं केक माना इहो कहिड़ो दिस इज सस्ती इंग्लिश ब्रो घटि ॻाल्हि आहे थोरो असां नंबर प्लेट यार भॼी पई थी हा यार इहो एक्सीडेंट थी पियो फरान लुंड जो ई मुंहिंजो गॾु उन में भॼी पई पोइ टंग वंग न भॻो न अस्तगफिरुल्लाह बिला माण्हू असां गॾु खी हूंदा हुआ बिला माण्हू चई वरी माना तोॾे थो कैमरा करे तूं इन ॻाल्हि में सम्झ ग़लति ॻाल्हि आहे डीप डिप्रेशन विदाउट मैरिड न थींदी हिन सां बाबा जी गॾु अधु हिकिड़ो माण्हू सऊदी में मोटियो मुंहिंजी यार किना कोप हिते चवंदा पियो तव्हां ईअं हूअं हालत ॾिसो हाणे जल्द में दिस इज पाकिस्तान ब्रो दिस इज पाकिस्तान सम्झींदो बिलीव तो सां गॾु वेही चांहि पींदी हिते हा त भाईजान जीअं त पाण संगत खे छॾियोसीं ऐं हाणे वञूं था पिया सेलर जी तरफ़ वापसी त असांजा जीअं त पाण फाइनली बाइक खां पोइ वरी तव्हां सां मिलूं था 10:30 बजे सो अॼु हिते असां 1 डिसंबर खे कयूं था इंड कल्चर डे खे सम्झो था कल्चर डे खे असां इंजॉय कयोसीं तव्हां इंजॉय कयो या न कयो इहो कमेंट करे असांखे लाज़मी ॿुधाईंदा कंहिं किथे किथे कल्चर डे मल्हायो जीअं मां हितां वञी खैरपुर में मल्हायो सो तव्हां किथे किथे मल्हायो पंहिंजे ॻोठ में मल्हायो या ॿिए हंधि मल्हायो सो इहो कमेंट करे लाज़मी ॿुधाईंदा मां इंतज़ारु कंदुमि तव्हांजे ॻोठनि जो हा सो तो मूंखे तव्हांजे ॻोठनि जो ॿुधी मूंखे ख़ुशी थींदी त असांजी
कल्चर डे जी रैली फलाणे फलाणे ॻोठां निकिती त इहो पढ़ी मूंखे ख़ुशी थींदी सम्झो था तंहिंजे करे कमेंट लाज़मी कजो ऐं ॿी ॻाल्हि त असां पाण वरी साॻियो पंहिंजे मुसल ते वेही करे व्लॉग खे कंदा आहियूं ऐं उमेद था कयूं त असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो ऐं हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में यादि अस्सलाम वालेकुम इंशाअल्लाह हाणे मिलंदा रहंदासीं लव यू ऑल